UC8 गडाब ते जेको आहे सो वाइस चेयरमैन ते उम्मीदवार आहियो ऐं इन हवाले सां तव्हां ॿुधायो त जमायत इस्लामी जी हिते पोज़ीशन कीअं आहे ऐं पीपुल्स पार्टी जी जेका पोज़ीशन आहे उहो तव्हां ॾिसो था उहो कीअं आहे तव्हांजे अॻियां ऐं तव्हांखे हितां खां खटनि जा केतिरा चांस आहिनि तव्हां हिन हवाले सां छा चवंदो? जी महिरबानी तव्हांजी। असल मसइलो इहो आहे त पीपल्स पार्टी हिते मलीर जो क़िलो जो दावा कंदड़ पीपल्स पार्टी उन्हनि जे मंशूर में आवाम आहे ई न। उन्हनि मसइला जेके हल करणा उन्हनि जे मंशूर में शायदि न आहे। मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो असां धरती धणी पाकिस्तान खां अॻु में हिते मौजूदु आहियूं। अॼु पंहिंजे बका जे जंग विढ़ण लाइ तयारु आहियूं। असांजे मजबूरी आहे त अॼु असीं पंहिंजे बका जी जंग विढ़ी रहिया आहियूं ऐं जमायत इस्लामी जे प्लेटफार्म तां आया आहियूं। ऐं जमायत इस्लामी में जेको आहे को ज़बरदस्त पार्टी जमायत इस्लामी आहे जंहिंमें आवाम ॾिसो त अॼु कहिड़ी सूरत हाल आहे, गुलाब जे अंदरि कहिड़ी सूरत हाल आहे। ऐं पीपल्स पार्टी कराची मां सिर्फ़ु लयारी ऐं गुलाब मां कामयाबु थींदो मलीर ज़िले मां त उन्हनि कुझु बि कोन कयो। उन लाइ अॼु माण्हू बदिज़न थिया आहिनि उन्हनि खां। अॼु छो जमायत इस्लामी असां पाण पीपल्स पार्टी में हुआसीं पर अॼु असीं जमायत इस्लामी जे प्लेटफार्म तां पंहिंजे बका जे जंग जे लाइ पाण इलेक्शन विढ़ूं था। सरदारनि असांजा क़ाबिल एहतराम आहिनि, उहे सभु पीपल्स पार्टी जे तरफ़ आहिनि लेकिन उन्हनि मसइलो हल करण में नाकाम थी विया आहिनि। ऐं असांखे ख़दशा उन्हनि पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट घणो ख़दशा पैदा कया आहिनि। ऐं अवाम ॾिसे थो त जेकॾहिं ॿीहर पीपल्स पार्टी कामयाबु थी त पोइ ॻोठनि जो छा हूंदो? जेके कराची जे अंदरि पुराणा क़दीमी ॻोठ आहिनि उन्हनि जो छा हूंदो? हींअर बि घणेई ॻोठनि जा लीज़ूं कैंसिल थियनि इन पीपल्स पार्टी जे करे। जेको इन जो पंहिंजो ज़ाती हल्को आहे पीपल्स पार्टी जो मलीर ज़िले खे क़िले सम्झणु दावा कंदड़ उतां ॻोठनि जा लीज़ ख़तमु करायईं। उहे ॻोठ ख़तमु कराया लीज़ जेके पाकिस्तान खां अॻु में मौजूदु आहिनि। घणो करे गबोल बिरादरी जा आहिनि, जोखिया बिरादरी जा आहिनि, बुरफर बिरादरी जा आहिनि। त असां ॾिसूं था जेकॾहिं पीपल्स पार्टी ॿीहर कामयाबु थी त उनजे मंशूर में इहो आहे त कराची में हिकिड़ो ॻोठ न रहंदो। ज़िलनि में लीड सां पीपल्स पार्टी खटे थो उते बि ईअं ई माण्हू चवंदा माण्हू जेको आहे पीपल्स पार्टी खां बदिन उनजे बावजूद बि उतां खां पीपल्स पार्टी लीड सां खटे आयो आहे। इन बारे सां छा चवंदो तव्हां? जी उते जेका लीड आहे उहो ज़ाहिर आहे पर जेका दादली थी उहो सभिनी मीडिया वारनि ॾिठो ऐं सॼी दुनिया ॾिठो ऐं ठपनि जे मथां ठपा लॻा। प्रेसिडिंग ऑफिसरनि जी इज़त कोन कई वई। अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके मीडिया जे अंदरि असांजे साम्हूं अची वियूं इनखे असां साफ़ इलेक्शन कोन चवंदासीं, असांजे नतीजनि खे रद्द करियूं था।